अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबी ड्रामे में छा थींदो। छा शेरू आख़िरकार हाणे रुंडे जे मथां ज़ोर भरींदो। छा रुंडो आख़िरकार हाणे सोनी खे वापस कंदो। छा सांवल खान हाणे रुंडे जो निंड हराम करे छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट ॾिनी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आहे मिर्जा मनी खे लाज़मी सब्सक्राइब कयो। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञ बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवां जो टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरू जेको आहे रुंडे जे मथां ज़ोर भरींदो। रुंडे खे चवंदा त तोखे कीअं बि करे हाणे सोनी खे वापसि वराइणो पवंदो। मूंखे पक्का त इन ॻाल्हि में तुंहिंजो न को हथ ज़रूर आहे। बहरहाल अगरि जेकॾहिं तो ईअं न कयो त पोइ रेस चाकर खान ऐं सांवल खान असांजो निंड हराम करे छॾींदा। रुंडा चवंदो त शेरू मूं तोखे चयो हो त तूं उन्हनि सां मुंहिंजी ठाह न कराए। अगरि जेकॾहिं तो उन्हनि जी मुंहिंजी ठाह कराए त हाणे तूं उन्हनि खे पाणे मुंहुं ॾिजां। शेरू चवंदो रुंडा मां उन्हनि जो रुख जेको आहे तो तरफ़ मोड़े छॾींदुसि ऐं पोइ चाहे तूं उन्हनि खे कीअं बि तरीक़े सां राज़ी करीं। पोइ उन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे। रुंडा चवंदो त शेरू तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हितां हले वञ ऐं तूं मुंहिंजे मसइलनि में टंग न हणा। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो सांवल खान जेको आहे शेरू खे बि धमकाईंदो। शेरू खे चवंदो त बसि मां अॼोकी राति जेको आहे तव्हांखे मोहलत थो ॾियां। अगरि जेकॾहिं अॼोकी राति में तव्हां सोनी खे वापसि न कयो या त तव्हां उनखे लिकायो या त तव्हां उनखे भॼायो, बहरहाल मां तव्हांखे पोइ माफ़ न कंदुसि। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। शेरू चवंदो त सांवल खान तूं मूं मथां यकीन कर त मूं घणी पंहिंजे तरफ़ खां कोशिशि कई। बहरहाल छोकिरी ईअं त निकिरी जो असांखे क्या ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बहरहाल अगरि जेकॾहिं तव्हां यकीन कयो असां पंहिंजे तरफ़ खां का बि घटाई न। सांवल खान चवंदो शेरू इहो त वक़्तु ॿुधाईंदो तो असांजे तरफ़ खां कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, तो रुंडे जे कहिड़ी पटी बढ़ाई, तो सोनी खे टिकाइण में कोशिशि कई या न, इहो त वक़्तु ॿुधाईंदो। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रेस चाकर खान जेको आहे रुंडे खे उतां ते घुराईंदो। रुंडे खे चवंदो त हाणे तुंहिंजो वक़्तु अची वियो त असां तोखे कीअं बि करे तोखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाए तोखे तुंहिंजे पुट जीअं मारे छॾियूं। रुंडा चवंदो त रेस चाकर खान तव्हां ईअं मूं मथां ज़ुल्म न कयो, मां बि ग़रीब आहियां। बहरहाल मूं ईअं कॾहिं सोचियो बि न हो त जेको आहे ईअं सोनी खे भॼाए वेंदो। बहरहाल मां सिकू खे बि कॾहिं माफ़ न कंदुसि। रेस चाकर खान चवंदो रुंडा इन में सिकू जो को बि ॾोह न आहे, इन में तुंहिंजो हथ को न को ज़रूर आहे। तूं पंहिंजी धीउ खे भॼायो। दोस्तों उम्मीद है कहाणी ईंदो खे पसंदि। असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।